पाकिस्तान वापडा चेयरमैन हेस्को चीफ का यो मुतालबो था कयूं त थरपारकर में इन वक्त बिजली जा वोल्टेज तमाम घटि आहिनि। उन जो मेन सबब है त 1984 में 66,000 kV जी ग्रिड स्टेशन कायम कई वही हुई, जेका हींअर आबादी के वधण जे करे तमाम घणो उन ते लोड है। असां वसा वारनि खे अपील था कयूं त मिठी ग्रिड स्टेशन के अपग्रेड करे 132 kV कयो वञे त जीअं हिते वोल्टेज जेके सही थियनि। वोल्टेज न हुजण करे हिते खारे ऐं मिठे पानी जो तमाम वॾो प्रॉब्लम है। आवाम तमाम जेको सख्त परेशान है। असां वापडा चेयरमैन हेस्को चीफ का के गुजारिश था कयूं त मेहरबानी करे असांजो ही जायज़ मसइलो हल करण जी इनायत कनि ऐं मिठी ग्रिड स्टेशन के 132 kV ग्रिड स्टेशन कयूं।